कराची मां रहमदिल मंगसी जी रिपोर्ट मुताबिक़ बीमारी जे बिस्तरे ते पियल हारमोनियम जे उस्ताद पीर बख्श मंगणहार जी सकाफ़त खाते का सार न लधी। पंहिंजी ज़िंदगीअ जा 45 साल फ़न खे ऐं 30 साल सकाफ़त खाते खे अर्पींदड़ उस्ताद पीर बख्श तक़रीबन 15 ॾींहं खां दिलि जी तकलीफ़ में मुब्तला आहे। उस्ताद पीर बख्श मंगणहार जो चवणु आहे त बीमारी जे बिस्तरे ते पियल आहियां, कंहिं बि परघोर न लधी आहे। फ़नकार असां खां सिवा कुझु बि नाहे, असां आहियूं त फ़नकार सभु कुझु आहे, असां न आहियूं त फ़नकार कुझु बि नाहे। बीमार पियो आहियां, अञा ताईं मुंहिंजी कंहिं बि सार न लधी आहे, सकाफ़त खाते बि परघोर न लधी आहे। आउं अपील थो करियां त मुंहिंजी मदद करे हयाती बचाए। मूंखे माली ताक़त न आहे। 2 साल अॻु में शाह अब्दुल लतीफ़ एवार्ड सां नवाज़ियो वियो। सरदार शाह एवार्ड ॾियारियो को बि अहिड़ो फ़नकार नाहे जंहिं सां गॾु मूं फ़न जो मुज़ाहिरो न कयो हुजे। फरज़ाना बहार, फ़ाइज़ा अली, हिना मारवी, शमा मारवी ऐं ॿिया मुंहिंजा शागिर्द आहिनि। सकाफ़त खाते खे अपील आहे त इलाज में मदद करे हयाती बचाई वञे।